सिलसिले खे अॻिते वधाईंदे ही कंहिंजो कौल आहे, सवाल ही कंहिंजो कौल आहे, ॿिए कंहिंजो मुखालिफ़ न थिजे पर पंहिंजे नफ़्स जो दुश्मन थिजे। जवाब हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई वियो। सवाल जंहिं वक़्तु अबड़ा शाह साहब सां विढ़ण लाइ लठियूं खणी आया त शाह साहब अबड़नि खे कहिड़ो परातो ॾिनो? जवाब हूंदा हमेशा पर ओज न कंदा अबड़ा। सवाल शाह साहब कादरी तरीक़े जो ज़िक्र ऐं तलकीन कंहिंखां वरिती? जवाब पंहिंजे वालिद शाह हबीब खां। सवाल शाह हबीब खे कहिड़े बुज़ुर्ग जी ज़ियारत करण वक़्तु कब्र मां आवाज़ आयो त ए हबीब वञी लतीफ़ खे वंड ॾे? जवाब मखदूम सरवर नूह जे कब्र मां। सवाल कहिड़े शहर में शाह लतीफ़ 10 साल चिलाकशी कई हुई? जवाब मटारनि जो शहर मूसापाड़े में। सवाल शाह साहब जे दौर में लक़ब शहबाज कोहिस्तान कंहिंखे ॾिनो वियो? जवाब मीर अब्दुल्ला खान खे। सवाल हाकड़े जे साॼे तरफ़ कहिड़े पट में लतीफ़ साईं चिलो कढियो हो? जवाब चोटियारीअ जे पट में। सवाल लाखीणो लतीफ़ जॾहिं बि थरपारकर जे सफ़र ते निकिरंदो हो त कहिड़े तरफ़ खां सफ़र शुरू कंदो हो? जवाब ओलह खां ओभर तरफ़। सवाल 1740 धारे शाह साईं जोगियुनि सां गॾु सफ़र ते केॾांहुं वियो हो? शाह साईं जोगियुनि सां गॾु सफ़र ते केॾांहुं वियो? जवाब हिंगलाज। सवाल हिंगलाज यात्रा वक़्तु शाह साईं जी उम्र केतिरी हुई? जवाब 21 साल। सवाल शाह साईं मौलाना रूमीअ जो ज़िक्र केतिरनि बेतनि में कयो आहे? जवाब 3 बेतनि में। सवाल शाह साईं ते कहिड़नि 3 बुज़ुर्गनि जी इल्मियात जो असर थियो? जवाब मखदूम बिलावल, मखदूम नूह ऐं अब्दुल करीम बुल्ले वारे जो। सवाल शाह साईं अब्दुल रहीम गरोड़ीअ सां कुल केतिरियूं मुलाक़ातूं कयूं? जवाब 4, पर हक़ीक़त में ही मुलाक़ातूं न आहिनि ऐं हू जेको आहे अब्दुल रहीम गरोड़ी साहब शाह साहब जो मुतक़द हो पर उन सां मुलाक़ात न थी सघी हुई। सवाल शाह अब्दुल लतीफ़ जी परॾाॾे शाह करीम जे मुर्शिद जो नालो छा हो? जवाब सुल्तान इब्राहिम उधम। सवाल शाह साईं जे दोस्त मखदूम ठारो शाह जो असुल नालो छा हो? जवाब मखदूम मोहम्मद मोइन। सवाल कोटड़ी कबीर ॾांहुं वेंदे शाह साईं जी मुलाक़ात कहिड़े बुज़ुर्ग सां थी? जवाब मोहम्मद सदीक कुरैशी सां। सवाल शाह साईं मुल्तान में कहिड़े बुज़ुर्ग सां मुलाक़ात कई? जवाब मखदूम भावन शाह सां। सवाल शाह साईं शाह करीम बुल्ले वारे जे रोज़े लाइ काशी किथां आंदी हुई? जवाब मुल्तान मां ॿेड़ीअ रस्ते। सवाल शाह इनायत रिज़वी नसरपुर वारो जंहिंसां शाह साईं जो वास्तो बि रहियो असुल किथां जो हो? जवाब रोड़ीअ जो। सवाल शाह साहब कॾहिं वफ़ात कई? जवाब 14 सफ़र 1165 हिजरी मुताबिक 1752 ईस्वी थी। सवाल लतीफ़ साईं खे वफ़ात खां पोइ गुस्ल कंहिं ॾिनो? जवाब मियां वली मोहम्मद वलद आफ़ून नूर मोहम्मद भट्टी। सवाल शाह साहब जे वसियत मूजिब खेनि किथे दफ़न कयो वियो? जवाब वसियत मूजिब खेनि महमूद शाह जे पिरांदीअ में दफ़न कयो वियो। सवाल शाह साहब जे तुरबत मथां कहिड़े सिंध जे हाकिम आलिशान को वॾायो? जवाब मियां गुलाम शाह कलोड़े जंहिं शाह साहब जी दुआ सां जनम वरितो हो। सवाल मियां गुलाम शाह कहिड़े सन में शाह जी क़बर मथां कुबो वॾायो? जवाब 1167 मुताबिक 1754 ईस्वीअ में। सवाल ही कुबो कहिड़े राज़े जो जोड़े रास कयो?
जवाब सिंध जो मशहूर राजे ईदन ही कुबो जोड़े रास कयो। सवाल ईदन राजो असुल किथां जो राज हुओ? जवाब सखर जो। सवाल सिंध जे कहिड़नि टालपुर हाकमन हुकुमराननि शाह जे दरगाह जे वक्त बवक्त सार संभाल लधी? जवाब टालपुर राज में मीर नसीर खान उन कुबे ऐं मस्जिद जे सुठी मरम्मत कराई। मीर नसीर खान जे वॾे भाउ मीर नूर मोहम्मद कुबे अॻियां अंगण में वॾो खूह खोटायो ऐं संदसि सौट मीर मोहम्मद खान रोज़े खे चांदीअ जो दरवाज़ो लॻारायो। सवाल शाह साहब माखोड़ी या माखाणीअ जे कहिड़े बुज़ुर्ग सां मुलाक़ात कई? जवाब सैयद अला वसायो सां। सवाल शाह साहब कंहिंखे दुआ कंदे चयो त ही असांजो सुकून लाहींदो? जवाब मखदूम अमानुल्लाह खे। सवाल शाह साहब कंहिंखे दुआ कंदे चयो त ही असांजो सिको लाहींदो? जवाब मखदूम अमानुल्लाह खे। सवाल खॾे शरीफ़ जे जंहिं बुज़ुर्ग सां लतीफ़ साईं रूह रिहाण कंदो हो उन जो नालो ॿुधायो? जवाब पीर मुंदर शाह। सवाल मीर वहीअ जे मुकाम में शाह लतीफ़ कहिड़नि बुज़ुर्गनि जी कब्रुनि ते कुल पढ़िया ऐं दुआ घुरी? जवाब दरवेश बुडोदरस इस्माइल शाह बुखारी ऐं मिर्ज़ा मुगल बैग। सवाल शाह मेमून जे दरगाह ते शाह साहब कुल पढ़ी ऐं दुआ घुरी पोइ कुझु शेर बि चवंदो हो, उन बुज़ुर्ग जो मुक़बरो किथे आहे? जवाब नसूरपुर में। सवाल नसूरपुर जे कहिड़नि कोड़ी बुज़ुर्गनि सां शाह साहब जी तमामु घणी दोस्ती हुई? जवाब इनायत कोड़ी ऐं दोसू कोड़ीअ सां। सवाल नसूरपुर शहर खां ॿाहिरां उत्तर तरफ़ मेलखन जे पंध ते शाह लतीफ़ कहिड़े बुज़ुर्ग जे मुक़बरे ते हाज़िरी भरींदो हो ऐं दुआ बि घुरंदो हो? जवाब गुल शाह गोरीअ जे मुक़बरे ते। सवाल शाह साहब कहिड़े बुज़ुर्ग जो आज़मूदो वठण लाइ खेसि चयो त अॼु असीं पलो खाईंदासीं? जवाब इनायत कोड़ीअ जो। सवाल दड़े शहर जे कहिड़े सरदार शाह लतीफ़ जी तमामु घणी ख़िदमत कई तंहिं ते राज़ी थी लतीफ़ साईं खेसि दुआ कई? जवाब सरदार दरिया खान दल। सवाल मियां सागर ने फारूक जे कहिड़े फ़कीर खे शाह साईं फैज़ ॾिनो हो? जवाब चनी फ़कीर उजण खे। सवाल काज़ी फ़कीर मोहम्मद काने वारे शाह जे रिसाले जे 6हें बाब में शाह जे वॾड़नि मां कंहिंजो अवाज़ ॾिनल आहे? बाब में शाह जे वॾड़नि मां कंहिंजो अवाज़ ॾिनल आहे? जवाब शाह करीम जो। सवाल लाखीअ लतीफ़ बड्डाम जे कहिड़नि बुज़ुर्गनि जे मज़ार ते फातिह ख़वानी करे पोइ पिराण जो खाॿो कप वठी समानगर जे खंडनि में पहुतो? जवाब जुॾे फ़कीर खाकी पीर ऐं फुल फ़कीर जे मज़ारनि ते। सवाल शाह साहब मुशाइख़ होठीअ जे कहिड़नि ॿिनि पुटनि जे क़ब्रुनि ते हाज़िरी भरी? जवाब अहमद ऐं मोहम्मद ते। सवाल शाह साईं हिकु अल्फी किश्तो ऐं कुरान शरीफ़ कंहिं ॾांहुं ॾियारे मोकिलियो हो? जवाब मीर मोहम्मद साबिर बलहारी ॾांहुं। सवाल मशाइख़ होठीअ जे क़ाइम कयल क़दीम मदरसे में शाह साईं जी मुलाक़ात कहिड़े बुज़ुर्ग सां थी? जवाब मखदूम मोहम्मद साबिर बलहारी सां। सवाल शाह लतीफ़ साईं वारियासो ॾोह में कहिड़े सैयद बुज़ुर्ग जे औलाद सां रिहाण कई? जवाब सैयद दोसन शाह जे औलाद सां। सवाल शाह लतीफ़ लुत्फ़ुल्लाह काठीअ जे रिसाले जो मुतालो किथे कयो? जवाब अगमकोट या अघामाणो में। सवाल ॿारनि खे पाढ़ी वेठो या खारी वेठो लतीफ़ साईं ही लफ़्ज़ कंहिंखे कया हुआ? जवाब मीर मोहम्मद साबिर बलहारीअ खे। सवाल शाह साईं ऐं शाह इनायत खे कहिड़े इलाइक़े जे वणकार मुतासिर कयो हो? जवाब वलहार इलाइक़े जे। सवाल शाह साईं बंबे मिहार जे मुक़बरे ते हाज़िरी ॾिनी उन बुज़ुर्ग जो मुक़बरो किथे आहे? जवाब कामारो शरीफ़ वारी एराज़ीअ में। सवाल